मेहर मां रिपोर्ट करे रहियो शाहिद महेश मेड़ में गले जी बीमारी डिफेटेरिया वायरस सबब हिकु कुटुंब जे चोथे ॿारड़े जे फोत थियण वारी नेशनल प्रेस क्लब मेहर जे साफ़िन पारां ख़बरूं हलण खां पोइ सिहत खाते में थड़थलो मची वियो। सिहत खाते पारां लॻायल कैंप ते सिहत खाते जे ऑफिसरनि प्रोजेक्ट डायरेक्टर सिंध डॉक्टर राजकुमार एडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर सोहेल रज़ा शेख DHO दादू डॉक्टर इमदाद अली शाह तालका हेल्थ ऑफिसर डॉक्टर मोहम्मद ईसा सोठन ऐं डॉक्टर गुलाम शबीर बब्बन ऐं ॿिया पहुता। इन मौक़े ते प्रोजेक्ट डायरेक्टर सिंध डॉक्टर राजकुमार ॻाल्हाईंदे चयो त चइनि ॿारनि जे फोत थियण ऐं ॿियनि ॿारनि जी बीमारी में मुब्तला थियण ते इंतिहाई ॾुख पहुतो आहे। मुंहिंजो त सिहत खाते ऐं हुकूमत तरफ़ां टीमूं जोड़ी वयूं आहिनि जेके हिन बीमारी जे ख़ात्मे ऐं ॿारनि खे वैक्सीन करे रहियूं आहिनि। जिते मेहड़ में शहर जे भट्टा मोहल्ला ऐं ॻोठ अंबार में कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। डॉक्टरनि जी टीमूं हिन बीमारी जे ख़ात्मे ऐं समूरनि ॿारनि खे वैक्सीन लॻाए रहियूं आहिनि। हुन चयो त हीअ बीमारी वबा इख़्तियार करे वई आहे ऐं मेहड़ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पखिड़िजी वई आहे। नंढी उमिरि जे ॿारनि खे हिन वायरस खां वधीक नुक़सान थी सघे थो जिते इलाइक़े जे समूरनि मासूम ॿारनि ऐं औरतुनि वॾी उमिरि जे माण्हुनि खे तकिड़ा टुका लॻाया वञनि त जीअं इलाइक़े वासी सिहत खाते जी टीमुनि सां ताउन कनि त जीअं हिन बीमारी जे ख़ात्मे लॻण जी कोशिश करे सघिजे।